गलतियंस 5:22 जे और हलूं था। पिता असांखे अॼु इहो वचन ॾिनो आहे त असांखे कमु करणा आहिनि, उनजो धन्यवाद। जेको तव्हां हिन हफ़्ते कंदा उहो तव्हांजे लाइ सुठो थींदो। उहो वठो, तव्हांखे ग्रहण करणो आहे। मां हिन समय ॿुधायां थी, पंहिंजे दिमाग़ में न, पंहिंजे दिलि में उन पवित्र आत्मा जी जेकी सफलता आहे उहो पूर्व उनजो कारण आहे जेको तव्हांखे ॿुधायां थी। आत्मा जो फल मिलंदो आहे असांखे जीवन में जंहिंमहिल असां इहो कंदासीं त आत्मा जेकी रहंदी आहे असांजे अंदरि सचपच उहो भरोसो कंदी आहे यीशुअ जे मथां ऐं प्रभुअ खे चवंदी आहे त तव्हां मूं में अचो, मूं में अंदरि अचो, प्रभु मूं में अंदरि अचो। वाह, इहो ॿुधी करे जाम सुठो थो लॻे। इन जो छा आहे कारण? इहो असांखे पाण सां गॾु रहणो आहे। इन जे करे असांखे मिज़ाज रहणो आहे, बुरा कम न करणा आहिनि, बुरी ॻाल्हियूं न करणियूं आहिनि, हताश न थियणो आहे, परेशान न थियणो आहे। असां नई सृष्टि ठाहींदासीं उन मसीह सां ऐं स्वीकार कंदासीं उन मसीह खे। पवित्र आत्मा सां असांखे सॼो जीवन कमु करणो आहे जीअं असांखे मिले कुझु अंदरां। इहो सिखणो आहे। उहो सवाल फल जो पवित्र आत्मा खणी ईंदो आहे। प्यार, आनंद, प्रशंसा, शांती, धीरज ऐं सुठा मिज़ाज बणजण ऐं भलाई, परोपकार, वफ़ादारी, सजनता, नम्रता ऐं आत्मा नियंत्रण तव्हांजे वीचार सां गॾु ईंदी आहे। त कहिड़े वीचार ते ॻाल्हाईंदमि मां? आत्मविश्वास। मूंसां गॾु गाॾी में वेठल हिकु छोकिरीअ असल में चयो, ॼाणींदा आहियो, उहा छोकिरी असल में साफ़ आहे, ईअं कोन हुई। ऐं उनजो ई मानसिकता जेकी हुई आत्मविश्वास जे बारे में। जॾहिं असां आत्मविश्वास जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं त असां सोचींदा आहियूं त इन जो मतिलबु छा आहे। कुझु न आहे, असांखे चाहिणो आहे त असां कुझु सोचियूं ऐं उहो सच हुजे। जेकी आत्मविश्वास जी ॻाल्हि थींदी आहे उनजो मतिलबु इहो आहे त असांखे मिठो न खाइणो आहे, सुठो न करिणो आहे, इहो न करिणो आहे, खिल मज़ाक कोन करणी आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असां पंहिंजे जीवन में हिकु शइ खे अॻियां वधायूं, उहो असांजे अंदरि हुजे, उहा ॻाल्हि जेकी सची हुजे, जंहिंजो सोचींदा आहियूं असां जीवन में कीअं सफल थियूं, असांजी अपेक्षा छा आहे, असां कुझु बि करे सघंदा आहियूं आत्मविश्वास सां। आत्मविश्वास आहे संतुलन लाइ। बाइबल चवंदो आहे पतरस 5 में असांखे इहो लिखियलु आहे त असां घणेई माण्हू आहियूं जेको शैतान सां गॾु सिंह जी नाई ठही करे असां उन्हनि खे जेकी आहे पंहिंजे मथां काबू करणु ॾींदा आहियूं। असांजी संतुलित सही हुजे त असां शैतान खे आमेन संतुलित नथा करे सघूं। अनुशासन सां रही करे आत्मविश्वास ठाहियूं। आत्मविश्वास आहे जेको असांजे अंदरि आहे, पर उहो कठिन आहे, इहो ॾुखियो कोन्हे। आत्मविश्वास छा आहे? इन जो अर्थ हूंदो आहे त असां पाण ते कीअं कंट्रोल कंदा आहियूं। कम जेका कंदा आहियूं सभिनीनि जे करे दुनिया खे काबू करण जी कोशिशि बंदि कयो, उनखे बीहारे छॾियो, पंहिंजे पाण ते काबू रखो, काबू करण जी कोशिशि बंदि कयो ऐं प्रभुअ खे बि, ऐं पोइ पाण ते सिखो। अॼु असां इहे ॻाल्हि कंदासीं त पाण ते काबू कीअं कबी आहे। मूंखे ख़बर आहे त असांखे पंहिंजे ॿारनि सां कुझु अलॻि माण्हुनि जे काबू करण जी ज़रूरत हूंदी आहे। मां इन जे बारे में ॻाल्हि नथी कयां, मां तव्हांखे ॿुधायां थी त जेको गुज़री वेंदो आहे उन शयुनि ते असां ॻोल्हे करे सुधार करण जी कोशिशि कंदा आहियूं। प्रभु असांखे सेखारे थो त असांखे सिखणो आहे उन परेशानी ते काबू न करे। उहो एतिरो ॾुखियो न आहे त उनखे छो तव्हां दुख था ॾियो पाण खे। तव्हांजे अंदर ते काबू करणी आहे, उहा आत्मा ते, उहा जेकी शक्ति आहे तव्हांखे उहा मिलंदी, उनजो इस्तेमालु कयो। तव्हां उनजो प्रयोग त कयो। उन शब्द जो अर्थ आहे इस्तेमालु कयो उनखे। तव्हांजे शरीर में मसल्स हूंदा आहिनि, जीअं उन जे बारे में असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे छा करणु खपे। उहा लिकियल पर अगरि तव्हां उनखे इस्तेमालु करणु शुरू कंदा आहियो त तव्हां ॾिसंदा आहियो त कीअं वधणु लॻंदी आहे अचानक। आमेन। तव्हां शायदि मूंखे इहा कहाणी ॿुधाईंदे ॿुधो हूंदो, पर मूंखे यादि आहे त मूंखे इहा हसी मज़ाक ॿुधाइणु वरी सुठी लॻंदी आहे, मूंखे ॿुधाइणी पवंदी।
मां आख़िरकार कसरत करणु शुरू कई ऐं मां 2.5 साल इहा पूरी कई ऐं कसरत कंदे कंदे सचपच बिल्कुलु इन तरीक़े सां सिखणु शुरू कयो। 2 या 3 महीननि खां पोइ मां हिकु ॾींहुं वेठी हुयसि ऐं मां पंहिंजी लत मथे ते कयूं। मां पंहिंजी लत उन हिसे में ख़ारस कई त कोशिशि कई त मूंखे हिकु गंढ महसूसु थी उते। इहो छा आहे? मां वरी उन ॿिए टंग ते हिकु त 2 आहिनि ऐं मां सोचियो हे त मसल्स आहिनि। मां उत्साहित थी वियसि जाम। मां पंहिंजे ॿारनि खे फ़ोन कयो। मां के ॿाहिरि शहर में हुयसि जितां मां फ़ोन कयो ऐं मां चयो मूंखे मसल्स महसूसु थियो। ॾिसो त उहो पहिरों बि हुयो। जीअं आत्मा जो फल महसूसु थींदो आहे पर असां हुनखे ॾिसी न सघंदा आहियूं अगरि असां शुरू न कयूं त। आमेन। तव्हांखे इन जो इस्तेमालु करणु शुरू करणु घुरिजे ऐं जेतिरो वधीक इस्तेमालु कंदव ओतिरी शक्ति मिलंदव। इहा हिकु अहिड़ी ॻाल्हि आहे जेका प्रभु ने मूंखे कई साल पहिरियों ॿुधाई हुई ऐं मूंखे इन तरह सां पसंदि आहे। आत्मा जो फल प्रेम सां शुरू थींदो आहे। मां सच थी चवां, पर प्यार असांखे साफ़ ॾिसणु ईंदो आहे। इलाही शयुनि जे करे प्रेम सहनशील हूंदो आहे, दयालु आहे, विनम्र आहे। अॼु मां फ़ैसिलो कयां थी मां धीरज जे लाइ हिकु उद्देश्य ठाहींदमि। मुंहिंजे जीवन में अहिड़ो कुझु आहे जिते मां जीत हासिल कंदमि। जॾहिं उहो मुंहिंजी पंहिंजी सभा में ठाहींदमि त मां गॾु इहो पुठियां न ॾिसंदमि कि पुठियां वारी सीट ते केरु आहे। मूंखे अॻियां वारी सीट पसंदि आहे। मां जॾहिं पोइ वारी सीट में वेंदी आहियां, मां गाॾीअ जे ॿाहिरि निकिरंदी आहियां, कोन निकिरी सघंदी आहियां। लॉक दरवाज़ो हूंदो आहे, बंदि कयल। मुंहिंजो उद्देश्य इहो आहे त मूंखे इंतज़ारु करणो आहे त उहो दरवाज़ो कीअं खुलंदो, मां कीअं उन मां निकिरंदमि। मां कोशिशि कंदी आहियां त ॿाहिरि अचां निकिरण जी ऐं निकिरंदमि कीअं निकिरां। गाॾीअ में वेठी आहियां, जेसि ताईं मां लॉक दरवाज़े खे खोलींदमि न त कीअं ॿाहिरि निकिरंदमि। त असांखे उहो ई कोशिशि करणी आहे। मां ॿाहिरि नथी अची सघां, कीअं दरवाज़ो खोलियां, मां दरवाज़ो खोलियां, ॿुधायो मूंखे। मां हमेशह ईअं ई कंदी रहंदी आहियां। मां सोचियो त मां इहे ॻाल्हियूं करणु बंदि करे छॾींदमि। इन करे सोचियो सुबुह जो उथी करे इहो सभु बंदि कंदमि, मां इहो ख़तमु कंदमि। इंतज़ारु कंदमि कंहिं महिल दरवाज़ो खुलंदो। असां सभिनीनि खे इहो उद्देश्य ठाहिणो आहे। मां इहो चाहियां थी त तव्हां हर हिकु इहा ॻाल्हि ॿुधी छॾियो, उद्देश्य ठाहियो त तव्हांखे कीअं इंतज़ारु करणो आहे। मां सोचियां थी तव्हांखे धीरज रखणो आहे हर ॻाल्हि में, हर हिकु शइ में। तव्हांखे प्रेम मिलंदो, फल मिलंदो, उहो उद्देश्य मिलंदो। विश्वास, तव्हांखे समर्थ मिलंदो, आत्मविश्वास मिलंदो, तव्हां कंदव। धीरज सां करणो आहे। मूं में आत्मविश्वास न आहे त मां कहिड़ी बि मुश्किल जो सामनो न करे सघंदमि। मूंखे अहसासु न थींदो, अनुभव न थींदो उन ॻाल्हियुनि जो जेकी ग़लति आहे ऐं मां हुन जो सामनो कीअं थी करे सघां। मूंखे काबू करण वारी ॻाल्हियूं आहिनि। इहा मुंहिंजे लाइ नामुमकिन ॻाल्हि आहे अगरि मां पंहिंजी ख़ुशीअ खे जेकॾहिं मूं वटि पंहिंजो आत्मविश्वास कोन्हे। असांखे इहो सिखणो आहे त असांखे कीअं काबू करणो आहे। इहो जाम 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 वधीक महत्वपूर्ण आहे त असांखे कीअं सिखणो खपे। आत्मविश्वास आहे जेको वॾो 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 महत्वपूर्ण आहे, ज़रूरी। छा कोई चवंदो आमेन? आत्मविश्वास हिकु अहिड़ो फल आहे जेको कष्ट जे वक़्तु शुरू थींदो। अगरि अहिड़ो कुझु न हले जेको तव्हांखे नापसंदि हुजे, तव्हांजे लाइ इहा आत्मा काबू करण जी सुठी ॻाल्हि आहे। इन जे लाइ तव्हांखे शुभ समाचार मिलंदो ऐं उहो तव्हांखे पसंदि थींदो। तव्हांखे ॿुधायो, हाणे तव्हां इहो करे सघंदा आहियो। मां तव्हांखे ॿुधायां थी, तव्हां कयो। तव्हां जॾहिं इन स्थिति में पवंदव तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ी शयूं आहिनि जेके तव्हांखे पसंदि न आहिनि ऐं तव्हां कीअं इन खां अॻियां अची सघंदा आहियो। इन खे पढ़ी करे तव्हांखे उहो प्राप्त करणो आहे, उहो द्वारा शयूं जेको पसंदि न आहिनि। कंहिं ॿिए तरीक़े सां न मिलंदी, प्रार्थना सां बि न मिलंदी। कोई तव्हांजे हथु खणी तव्हांखे न ॾींदो। तव्हां छड़ो पढ़ी करे उनखे प्राप्त नथा करे सघो। मुंहिंजे संदेश ॿुधी करे नथा प्राप्त करे सघो। इहा संदेश ॿुधी करे प्राप्त कोन थींदो। तव्हांखे करणो आहे त पाण करणो आहे ऐं उन कष्ट सां निकिरणो आहे। ऐं जंहिं ॾींहुं कंदव, जीअं जीअं कंदा वेंदव, हर हफ़्ते तव्हांखे कंदव, तव्हांखे उहो ॾींहुं शक्तिशाली ठाहे छॾींदव। ऐं ओचितो तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजी पवित्र आत्मा जो मार्गदर्शन उहो प्रभु थो करे ऐं ॿाहिरी शयूं तव्हांखे कुझु नथी करे सघनि। उहो व्यवहार दोस्तो आज़ादु आहे। उहो आज़ादु हूंदो आहे।
आत्मविश्वास ते काबू करण जी क़ाबिलियत, संतुष्टि खे तालण जी, भविष्य जे आनंद जे लाइ। अॼुकल्ह असांखे सभु कुझु तुरंत मिली वेंदो आहे। वधीक माण्हू अॼु दुनिया में जेको हे सोचनि था, बिना के तकलीफ़ जे उन्हनि खे सभु कुझु हाज़िर खपंदो आहे उन वक़्त ते। असांखे इहो भरोसो करणो आहे, असांजी आत्मविश्वास जे द्वारा हलणु घुर्जे रोमियो 5:18 में। इन्हनि जे लाइ हिकु जहिड़ो अपराध जेको ग़लति क़दम खणंदो आहे, सभु माण्हुनि जे लाइ ॾंड जी आज्ञा जो कारण थिए थो। आदम जे पाप सां असां सभिनीनि जा पाप जे स्वभाव सां गॾु जनम थियो। हिकु दफ़ो उन पुछियईं त यीशु मसीह जो हिकु धर्म कमु हुयो, माण्हुनि जे लाइ जीवन में नियमित धर्मी थियई करे उन पंहिंजे पाण खे उहो ॻाल्हि कई, आदेश ठाही। हिकु माण्हू जे आदेश मञण सां धर्म जो प्रवेश कयो। हलो मां तव्हांखे शब्द में थोरो फेर थी कयां। हिकु माण्हू जे आत्मविश्वास सां सभई माण्हुनि जा आत्मविश्वास अॻियां आया। जॾहिं असां शैतान जी ॻाल्हि न ॿुधंदा आहियूं उहो सुठो थींदो आहे, पर जंहिंमहिल असां इहा ॻाल्हि ॿुधी छॾींदा आहियूं त उहो सुठो न थींदो आहे। ऐं उहो असां ॾिसंदा आहियूं त असांखे कहिड़े क़ाबू ते करनि था उहे ॻाल्हियूं, ऐं ॿिए पासे असांखे ख़बर पवंदी आहे त छा सही आहे। आत्मविश्वास सां सोचे उहो पंहिंजे मथां केतिरो क़ाबू करे थो सघे। प्रभु उनखे ॿुधाई त ॿिए पासे तूं हिकु माण्हू आहे जेको आत्मविश्वास सां आई, जंहिंजे करे उहो अॻियां वधे थो। तॾहिं बि उहा ॻाल्हि आहे, तव्हां सोचियो हिन ॻाल्हि ते ॿिए पासे छा आहे ऐं हिकु पासे छा आहे। तव्हांखे ख़बर पवंदी त इंसान कहिड़ी ॻाल्हि करे सघंदो आहे, हुनखे कहिड़ी अनुभूति न थींदी आहे त उहो छा थो करे। पर उन उहो ई कई जेको तोखे करणो हुयो। उहो अॻियां वधो, उन आज्ञा जो पालन कई ऐं ॾिठई त छा थी रहियो आहे, उनखे छा खपे। उहो उन ते बीठो हुयो ऐं मां उहो ॾिठो आहे। मां चाहियां थी तव्हां ॿुधो, तव्हांखे कुझु ख़बर न आहे। तव्हांजे जीवन में सकारात्मक प्रभाव कीअं विझंदा आहिनि ॿियनि माण्हुनि जे जीवन में। अगरि तव्हांखे कुझु फ़ैसिलो करणो आहे त तव्हांखे पाण सां गॾु ई करणो आहे। जॾहिं तव्हांजो आत्मविश्वास अनुशासित रहंदो, जंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे आदेश पालन करणो आहे। ॿुधायो हाणे मां चाहियां थी तव्हां हिकु मिंट ॿुधो। तव्हां ॼाणींदा आहियो त कहिड़ा कम आहिनि जेके असां कॾहिं बि न कंदासीं। मां सोचे बि नथी सघां। तव्हां हितां निकिरी करे कहिड़ो पेट्रोल पंप लूटींदव ऐं पाप आई हो। मसीह में रही करे तव्हां ओतिरो बि दुख न पहुचाईंदव कंहिंखे। मां सम्झी नथी सघां अभिमान कहिड़ी ॻाल्हि जो आहे। प्रभु खे नफ़रत आहे अभिमान सां। बाइबल जे अनुसार अहंकार सां नफ़रत आहे ऐं असां इहो करे वठंदा आहियूं हमेशा बुराइयूं। असां सभिनीनि खे ॻाल्हियूं ॿुधणु सुठो लॻंदो आहे। इहो असांजो पुरानो स्वभाव जो अंश आहे। असां बसि ख़ुदि ॿुधणु चाहींदा आहियूं। असां चाहींदा आहियूं माण्हू सोचनि त असां ॼाणियूं त असांखे छा आहे। आमेन। ईर्ष्या हिकु पाप आहे। असल में इहा आज्ञा आहे त तव्हां कंहिंजी बि कहिड़ी बि वस्तु सां लालच न कजो ऐं उहो तव्हांजो न थींदो उहा शइ। इन जो अर्थ आहे त तव्हांखे हिन जी इच्छा कंदव, प्रभु तव्हांखे ॾींदो जेको तव्हांजे लाइ सही आहे। तव्हांजे लाइ स्वीकृत पाप अहिड़ी ॻाल्हियूं जेके स्वीकृत थी वियूं आहिनि, जेके स्वीकृत कोन्हनि प्रभुअ खे, उहा ॻाल्हि। आत्मविश्वास ते काबू पाइणु हिकु सच में विस्मयकारी मित्र आहे। अगरि असां पंहिंजे मथां काबू पाइण जी क़ाबिलियत नथा रखूं त असांखे उनजो बुरो हाल ॾिसंदासीं। जेतिरे में हाणे आहियूं ऐं जेको मां चयो मूंखे ख़बर न आहे कीअं कयां। मां ईअं नथी चवां
तव्हां चओ मूं में आत्मविश्वास काबू करण जी ताक़त आहे ऐं मां उहो प्रयोग सिखंदमि। ऐं तव्हांखे केरु चए थो आत्मविश्वास केरु करे रहियो आहे? मूंखे ख़बर न आहे इन जो छा अर्थ हूंदो आहे। तव्हांखे आत्मविश्वास ॿुधायो। मूंखे ॿी ॻाल्हि बि ॿुधणी आहे। प्रेरितो 24:25 यादि रखिजो, आत्मविश्वास जो मतिलबु इहो न आहे त तव्हां कहिड़ी बि ॻाल्हि कयो ऐं तव्हांखे चओ त तव्हांखे इहो नथो करे सघां। इहा जाम सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे जीवन में हर ॾींहुं तव्हां इहो करे सघंदा आहियो ऐं तव्हांजा वीचार इहे करे सघंदा आहिनि आत्मविश्वास द्वारा। मूंखे पसंदि आहे हिकु नामक ॻाल्हि सां ॻाल्हाए पियो, जेको पौलुस हुन सां चए पियो, जेको उन जे अनुसार 24 में आहे, यहूदिनी हुई। उहो केतिरनि ॾींहंनि खां चए पियो त तव्हांखे पंहिंजी ज़ाल सां ईअं करणु खपे। उनखे घर घुरायोसि ऐं विश्वास जे बारे में ॻाल्हियूं ॿुधायसि ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त जेकी अचण वारी ॻाल्हियूं आहिनि उहा आत्मविश्वास सां थींदियूं। ऐं अक्सर इहा ॻाल्हि थींदी आहे त तव्हां जंहिंमहिल साफ़ सफ़ाई ॾींदा आहियो त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हांजो विश्वास केतिरो आहे ऐं कहिड़ी चर्चा था कयो। इहा जाम बढ़िया आहे। इनखे कहिड़ी बि समस्या परेशानी कोन हुई जेसिताईं पौलुस हुनजो विश्वास जे बारे में ॻाल्हि पियो करे। जॾहिं हुन ॻाल्हाइणु शुरू कई ऐं पाप करण जे बारे में, उहो पंहिंजे मनोभाव काबू करण, ईमानदारीअ जे बारे में, उन चयो ओ वाह, तकिड़ो पंहिंजे पाण खे बदिलणो पवंदो। मां सोचींदी आहियां केतिरा माण्हू आहिनि जेके उहो नास्तिक हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे इहा दवा करणी आहे, प्रभु जी सेवा करणी आहे। मां माफ़ी थी घुरां, मूंखे हिकु ॻाल्हि जो दुख आहे, शायदि तव्हांखे सुठी न लॻे इहा ॻाल्हि, पर मां तव्हांखे ॿुधायां थी केतिरा माण्हू आहिनि। मुंहिंजे वीचार सां उन्हनि जे लाइ मञण खां विश्वास थियणु, पर असांखे उन जे अस्तित्व जे बारे में शक हुजे, हीअ कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे? असां ॿार जनम वरिता, आकाश में तारनि खां पहिरें असां पकड़ियो, कंहिं चयो कि सागर जो पाणी ॿियो अॻिते कोन वेंदो छाकाणि त उते कुझु कणकण पकड़े छॾियो आहे। इहा कहिड़ी साधारण ॻाल्हि न आहे। कुलिसिन इन जे लाइ वधीक उत्साह कंदो आहे छो जे करे माण्हू सोचींदा आहिनि त कहिड़ी तरह सां नियंत्रण करणु खपे ऐं उहो चवणु खपे कि कहिड़ो प्रचार करे थो, कहिड़ो प्रभाव अचे थो। ऐं जेकी ॻाल्हि सची आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थी, वेही करे वापसि कोन अचनि। उहो हेठि हली वियूं आहिनि उन ॻाल्हि में, जिते उन्हनि खे ख़बर नथी पए त कहिड़ो प्रचार आहे। छाकाणि त माण्हू सोचींदा आहिनि त असांखे उहो प्रचार सां उहा ख़ुशी मिले। जंहिंमहिल प्रचार था कयो उहो वापसि कोन ईंदव। ॾिठो, मां तव्हांखे ख़ुशि करण न आई आहियां। मूंखे विश्वास आहे तव्हां अगरि प्रभु खे ॿुधण लाइ आया आहियो त तव्हांजो प्रचार कंदी आहियां। मां मञा थी इहा ॻाल्हि आहे, थोरो कठिन आहे, पर सचपच इहा तव्हांजे लाइ जाम ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। प्रभु जे साम्हूं हिकु ॾींहुं वेही करे तव्हां इहा ॻाल्हि कयो कि तव्हां प्रतिभा में इहो लेखो जेको कयो आहे, हर वक़्तु जेको तव्हां कयो था उहो तव्हां सभु उॾाए छॾियो ऐं तव्हांखे इहो वरी खाइणो पवंदो। जेकी ठाहियूं आहिनि ऐं माण्हू मरंदा आहिनि उन ॻाल्हि ते, तव्हांखे सिखणो पवंदो उन ॻाल्हि जो ऐं तव्हांखे मौक़ो मिलंदो त तव्हां वरी मोटी अचो हिते ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा कयो आहे उन वक़्त ते। ऐं ख़बर अथव छा, अॼु तव्हां टीवी बंदि करे छॾींदव पर सुभाणे तव्हां मूंखे हिते ई ॾिसंदव इन ॻाल्हि सां गॾु। माफ़ कजो, प्रभु मूंखे मीठी ॻाल्हियूं करण जी सेवकाई न ॾिनी आहे। मां सोचां पई प्रभु मूंखे ॾिनी हुजे मां कंहिं शहर में वञी करे माण्हुनि खे प्रोत्साहित कयां ऐं 50-60 माण्हुनि खे उत्साहित कयां ऐं पोइ भविष्यवाणी करे घर अची करे नथी सघां ऐं घर वञा। प्रोत्साहन करण जे लाइ पोइ हर हिकु माण्हू ॻोल्हियां ऐं प्रेरित जे समय ते उन वक़्तु मां न हुजां, ग़लती सुधारां
ऐं मां चयो मूंखे माफ़ कजो, मूंखे कुझु ख़बर न हुई, मां तव्हांखे प्रचार कई हुई। सच ॿुधायां हीअ ॻाल्हि थींदी आहे, माण्हू गिरजे में वेंदा आहिनि ऐं ॻाल्हियूं ॿुधी करे तव्हांखे परेशानी थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ तव्हां चवंदा आहियो तव्हांखे शायदि ॿीहर सोचणो घुरिजे, छाकाणि त तव्हांखे अहिड़ो कुझु ॿुधण जी ज़रूरत आहे जेकी तव्हांखे खपे। थोरो मथे करे तव्हांखे थोरी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण जी ज़रूरत आहे जेको तव्हांखे बेचैनी ॾिए ऐं पोइ तव्हांखे ख़बर पए तव्हां। मां उत्साहित थींदी आहियां जॾहिं प्रभु मूंखे दोष ॾींदो आहे। सचपच मां जाम ख़ुशि थी वेंदी आहियां जंहिंमहिल प्रभु मूंखे कुझु चवंदो आहे, उहा शइ जेको मां ग़लति करे रही आहियां ऐं मूंखे उहो पसंदि कोन्हे, मां चवंदी आहियां मूंखे खपे हिकु शइ जेकी उहा ग़लति आहे, सालनि ताईं मां उहो करे पई रहियां ऐं प्रभु मूंखे चयईं त तोखे सुधरणो पवंदो। आमीन। 2 पतरस 1:5 में उन खां पहिरें जा कुझु वचन जेका ॿुधायां था, प्रभु असांखे सभु कुझु ॾिए थो ऐं चए थो असांखे फलदार थियणो आहे। सफल जीवन में असांखे उहो सभु करणो आहे, उहो वादा करणा आहिनि जेके उद्धार कंदा असांजे जीवन में। इन जे लाइ वचन 5 में असांखे चवनि था कि तव्हांखे उहो सिखणो आहे। जेसिताईं तव्हां उहो कंदव, उन जी निशानी तव्हां सभु कुझु करे सघंदव। उहा सची निशानी आहे महिनत जी। तव्हांखे जीवन में तव्हांखे 2-3 साल लॻंदा, उहो ॾेखारींदो त तव्हांखे छा करणो आहे ऐं तव्हां छा था कयो ऐं तव्हांखे कीअं करणो आहे। प्रभु जा वचन ऐं वादा तव्हां सां गॾु कीअं आहिनि। तव्हांखे वेही करे टीवी ते प्रोग्राम ॾिसणो आहे। जेके माण्हू टीवी ते ॾिसनि था उन जे लाइ प्रभु जा वादा आहिनि त तव्हां परिश्रम कयो, तव्हांखे उहो सभु मिलंदो ऐं इन करे तूं सभु प्रकार सां धन्य थी वेंदे। पंहिंजे विश्वास सां सतगुण पाईंदे पंहिंजे अंदरि उहो तोखे श्रेष्ठता मिलंदी ऐं उन निर्णय ते तोखे सतगुण जो प्रयोग मिलंदो ऐं जेको मसीह जी शक्ति आहे। ऐं वचन 6 में इहो ई चयल आहे त तोखे प्रयोग करणो आहे उन शइ जो जेको संयम सां हुजे। ऐं तव्हांखे इहो सिखणो आहे त जेकी सहन शक्ति आहे उहो तव्हां ॾिसंदव, आत्मविश्वास हूंदे ई तव्हांखे नज़र ईंदी। ॾिसो, तव्हां इहो कंदव त तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी त जेको अविश्वास जे तरीक़े सां जेको हलंदो आहे उनखे प्रभु जा वचन ॼाणण में कुझु न मिलंदो ऐं आत्मविश्वास बि न मिलंदो। तव्हां हारजी वेंदा उन ॻाल्हि ते, छाकाणि त तव्हां भक्ति जो प्रयोग न कंदव, भाईचार जो प्रयोग कयो। अंत ताईं तव्हांखे उहो प्रभु जी इच्छा मिलंदी जेको प्रभु चए थो। मसीह में तव्हां प्रेम कयो ऐं उहो प्रेम सां तव्हां उहो ॻाल्हियूं करे सघंदव जेको प्रभु चाहे थो। तव्हांखे उहो सभु भूमिका निभाइणियूं पवंदियूं जेकी चवनि था। ॿियनि जे मुकाबले तव्हां पंहिंजे पाण ते काबू रखो ऐं परमेश्वर जो आनंद वठो। उन स्वभाव में रहो जेको प्रभु तव्हांखे ॾिए थो। अनुशासित ठहो, उन इंसान में तव्हांखे उहो मिलंदो जेको समर्थक आहे ऐं तव्हां उहो चई करे पंहिंजे प्रभुअ सां उन वचन जे लाइ ॻाल्हियूं कयो। माण्हुनि खे ॾिनो आहे प्रभुअ ॿिए बि। तव्हां ईअं न चयो कि तव्हांखे प्रोत्साहित करण लाइ प्रभु ॿिए के लाइ चयो। तव्हां वटि उहे ई शयूं आहिनि जेके ॿियनि खे आहिनि। तव्हांखे उनखे अपनाइणो आहे जेकी तव्हांजे जीवन में उहो पैदा कंदी आहे तव्हां जेको चाहियो था। तव्हांखे घुर्ज आहे। वधीक माण्हू चाहींदा आहिनि त उनखे शयूं खपनि ऐं उहो करणु न चाहींदा आहिनि। मां तव्हांखे प्रोत्साहित थी कयां, ॿई शयूं तव्हां सां गॾु हुजनि ऐं तव्हांखे उनजो नतीजो मिले। मां ॾाढी परेशान हूंदी हुयमि जॾहिं मां हिनखे लिखां पई ऐं तव्हांखे हिन सां मदद मिलंदी आज़ादी जी। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।